अम्मा सैयदा ज़ैनब, अम्मा ज़ैनब जेको करबला खां कूफे खां शाम ताईं सफ़र कयो, उन सैयदा ज़ैनब जे सफ़र जो वास्तो थी। अॼो को हाजी बाबा अल्लाह वधायो भंड साईं जो ख़ैर, एडो केट फैज़ मोहम्मद भंड साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। हाजी साईं के साईं जे सभिनी पुटन के खैर मोहम्मद शेर मोहम्मद साईं तारिक साईं के ऐं अम्मा जी जल वडी के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा। हाजी साईं जे जेके भी दिलन में जोश तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। ओ मौला ए करीम साईं जे रोज़गारनि में बनिन पोखनि में गई भी ज़ाहिरी बरकतूं गंज गंज अता फरमा। ओ मौला तोखे आले मोहम्मद जो वास्तो थी अॼु असां सभिनी जो बेड़ो तार। असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। सैयद जुल्फकार अली शाह जिलानी साईं कंहिं जे बचड़नि के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं मीडिया वारो सीनियर साफ़ी हाजी नियाज़ हुसैन नूनारी साईं के साईं जे बचड़नि के क़यामत ताईं आबाद फरमा। साईं राजा भंगर साईं जा बेड़ा पार फरमा। अॼु असां सभिनी जो बेड़ो तार। अल्लाह यार फुल पोटो गुलज़ार फुल पोटो साईं जा बच्चा ऐं घर आबाद फरमा। जेके भी फुल पोटा हिन दुआ में वेठा आहिनि सभिनी जा बेड़ा पार फरमा। मां दिल जूं गुजरियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां। ओ मुंहिंजा करीम अॼु हाजी अल्लाह वधायो साईं जी भंड साईं जे ऐं मुंहिंजे दिलनि में जेके भी जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। साईं गुलाम शबीर अब्बासी साईं जा बच्चा घर आबाद फरमा। महबूब जी सारी उम्मत के फिरका वारत खां बचा। सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में फलस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि इहा दुआ कबूल फरमा। ओ मौला असांजे मुल्क पाकिस्तान के ऐं वतन जी पाक फौज आर्मी के ISI में माई के हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज्जत अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।